नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भिटशा खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध जे महान कवि शाइर शेख हयाज़ जी अॼु 28 डिसंबर ते 22वीं वरसी लतीफ़ जी नगरी में कराड़ जे कप भरिसां मज़ार ते मल्हाई वेंदी। वरसी जे मौक़े ते शेख हयाज़ यादगार कमेटी पारां हर साल जीअं हिन साल तक़रीब मुनक़द करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। शेख हयाज़ यादगार कमेटी जे चेयरमैन दीवान दास गागन पारां शेख हयाज़ जी वरसी मल्हाइण बाबति तयारियूं मुकमल कयूं वयूं आहिनि, जॾहिं त सक़ाफ़त खाते तरफ़ां असिस्टेंट डायरेक्टर वसीम गुल शेख गुलाम मुजतबा जोखियो जी अॻुवाणी में शेख हयाज़ जी मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़ी वेंदी। ॿिए पासे नाले वारे अदीब, दानिश्वर, शाइर, सियासी, समाजी ऐं सहाफ़ी बि मज़ार ते पहुची शेख हयाज़ खे भेटिया पेश कंदा। हर साल प्रोग्रेस अलायंस ज़िले मटियारी शाह लतीफ़ प्रेस क्लब भिटशा तरफ़ां सिंध जे महान कवि शेख हयाज़ खे वरसी जे मौक़े ते भेटिया पेश कंदे मज़ार ते गुलनि जूं चादरूं चाढ़ियूं वेंदियूं। शेख हयाज़ जी यादगार कमेटी पारां मुनक़द कयल तक़रीब दौरान नाले वारे फनकार सिंध जे महान कवि खे पंहिंजे ई शाइरी ज़रिए कलाम पेश करे भेटा पेश कंदा। हिन हवाले सां यादगार कमेटी जे चेयरमैन दीवान दास गागन जो चवणु आहे त शेख हयाज़ सिंध जो वॾो शाइर थी गुज़रियो, जेको बि अॼु असांजे दिलनि में ज़िंदा आहे। हिन चयो आहे त शेख हयाज़ सिंध वतन लाइ क़ौमी गीत पेश करे सिंध जे नौजवाननि में नयो वलवलो उत्साह पैदा कयो ऐं पंहिंजे इनकलाबी शाइरी सां सिंध जी ख़िदमत कई आहे। असीं इन खे 28 डिसंबर ते 22वीं सालगिरह मल्हाए भरपूर भेटा पेश कंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।